सिंध काबीना जो इजलास 25 मई ते तलब करे वरितो आहे। सिंध काबीना जो इजलास सुबह जो 11 वॻे वज़ीर आला हाउस में थींदो। सिंध काबीना जे इजलास में 23 एजेंडाऊं रखियूं वियूं आहिनि। अवां खे आगाही ॾियूं पिया त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जो इजलास 25 मई ते तलब करे वरितो आहे। सिंध काबीना जो इजलास सुबह जो 11 वॻे वज़ीर आला हाउस में थींदो। सिंध काबीना जे इजलास में 23 एजेंडाऊं रखियूं वियूं आहिनि। वॾे वज़ीर सिंध काबीना जो इजलास 25 मई ते तलब करे वरितो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़। जी फयाज़ अपडेट कजो। वॾे वज़ीर सिंध काबीना जो इजलास 25 मई ते तलब कयो आहे। बिल्कुल निदा सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जो इजलास तलब करे वरितो आहे। सिंध काबीना जो इजलास 23 एजेंडाउनि ते मुश्तमिल आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जे इजलास जी सदारत वज़ीर आला हाउस में कंदो। काबीना जे इजलास में इंतहाई अहम जेके एजेंडाऊं शामिल आहिनि, ख़ासि तौर ते जेका बजट जी तयारी हिन हवाले सां मजमूई तरह सां एजेंडाऊं शामिल आहिनि त 25 मई ख़मीस ॾींहुं सुबुह 11 वॻे सिंध काबीना जो इजलास वज़ीर आला हाउस में थींदो। जी निदा ठीक आहे फयाज़ अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी। बख्शापुर भरिसां ॻोठ मीर जमाल खान डोमकी में तेज़ हवाउनि दौरान 3 घरनि खे बाहि लॻी वई आहे। चुल्ह मां उथल चिणग मां बाहि लॻण करे 3 पोरियतुनि जा घर सड़ी रखी विया आहिनि। मुतासिरनि में खावंद बख्श मलिक, बहादुर मलिक ऐं मंज़ूर मलिक शामिल आहिनि। बख्शापुर भरिसां ॻोठ मीर जमाल खान डोमकीअ में तेज़ हवाउनि दौरान 3 घरनि खे बाहि लॻी आहे। चुल्ह मां चिणग उथलण सबबि इहा बाहि लॻी आहे, जिन में 3 पोरियतुनि जा घर सड़ी रखी विया आहिनि। मुतासिरनि में खावंद बख्श मलिक, बहादुर मलिक ऐं मंज़ूर मलिक शामिल आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया बख्शापुर खां त बख्शापुर भरिसां ॻोठ मीर जमाल खान डोमकी में तेज़ हवाउनि दौरान 3 घरनि खे बाहि लॻी वई आहे। चुल्ह मां चिणग उथलण करे 3 घरनि खे बाहि लॻी आहे। 3 पोरियतुनि जा घर सड़ी रखी विया आहिनि। मुतासिरनि में खावंद बख्श मलिक, बहादुर मलिक ऐं मंज़ूर मलिक शामिल आहिनि, जेकी खुलियल आसमान हेठि अची विया आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर धीरज कुमार सां। धीरज अपडेट कजो, ही जेका बाहि लॻी आहे हिन हवाले सां। जी धीरज अपडेट कजो, ही जेका बाहि लॻी आहे हिन हवाले सां। धीरज अपडेट कजो, 3 घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे या न? जमाल खान डोमकी में चुल्ह जी चिणग मां बाहि लॻी वई। पूरे ॻोठ खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो। खावंद बख्श मलिक, बहादुर मलिक, मंज़ूर मलिक जे घरनि खे वकोड़े वई। घरनि में पयल 70 मण कणक, खटूं, बिस्तरा, खाधे पीते जो सामान ऐं 2 न्याणियुनि जो ॾाज चौपायो माल घरनि में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिर ज़िले डीसी कश्मीर मनवर अली मिठियाणी MNA MPA ऐं वसवारनि मुतालबो कंदे चयो आहे त असां ग़रीब आहियूं, हाणे असांखे खाइण पीअण लाइ कुझु बि न आहे। असां पंहिंजे मासूम भरण सां गॾु खुलियल आसमान हेठि वेठा आहियूं। ग़रीबनि वार कई वञे। जी ठीकु आहे धीरज अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी। ख़बर शामिल कंदा आहियूं। दौलतपुर सफंडी अदालत तरफ़ां पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी डॉक्टर परवीन ॾिन खे हिरासा करण वारे केस जी ॿुधणी 30 मई ताईं मुलतवी करे छॾी। सिविल जज फरमान अली टगर जी अदालत में शागिर्दियाणी डॉक्टर परवीन ॾिन खे हिरासा करण वारे केस जी ॿुधणी थी। शागिर्दियाणी डॉक्टर परवीन ॾिन पंहिंजे जाते सां गॾु अदालत में पेश थी। इल्ज़ाम हेठि आयल पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जो डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपूत ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। सिविल जज फरमान अली टगर मोकल ते हुजण सबबि केस जी ॿुधणी 30 मई ताईं मुलतवी कई वई। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे परवीन ॾिन चयो त हू सिंध जी न्याणी आहे। अदालतुनि जे चकरनि सबबि संदसि पढ़ाई मुतासिर थी रही आहे। जवाबदारनि मां हयातीअ खे ख़तरो आहे। उमीद आहे त इंसाफ़ थींदो। कंदरा में प्रोफेसर अजमल सावंत जे कातरनि जी गिरफ़्तारी लाइ JWC पारां एहतजाजी रैली कढी वई। तफ़सील लाइ ॾिसूं था नज़ाकत जतोई जी रिपोर्ट। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातलनि जे गिरफ़्तारीअ लाइ JWC पारां शुरू कयल एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। JWC जे मरकज़ी अॻवान शौकत नुनारीअ जे अॻवानीअ में ऐवाने सहाफ़त कंदरा खां हुसैनी चौक कंदरा ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन रैलीअ में सहाफ़ियुनि, सिविल सोसाइटी
ऐं कंधरा शहर जे हिंदू वापारियुनि वॾे अंग में शिरकत करे प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज कयो। उन मौक़े ते JWC जे मरकज़ी अॻवान शौकत नूनारी ऐं ॿियनि चयो त शहीद अजमल सावंत जा कातिल 50 ॾियारा थियण वारा आहिनि, हिकु बि गिरफ़्तार न थियो आहे। इन्हनि जी सरपरस्ती उहे करे रहिया आहिनि जेके ख़ुदि कातिल आहिनि, छो त ही गिरफ़्तार थींदा, तफ़्तीश थींदी, जांच थींदी त उहे नाला खणंदा, कंहिं बछ ॾिनी, कंहिं मतिलबु या सोपारी ॾिनी हिनखे माराइण जी, त उन जे करे उहे कातिल गिरफ़्तार नथा थियनि ऐं उहे पंहिंजी ताक़त पावर लॻाए रहिया आहिनि। हिते कानून जी हुकुमरानी आहे त उहो ॾिसो था एॾा ॾाढा मुड़ुस एसपिन खे बि बदिली कराए था छॾनि। तंहिंजे करे उन मज़लूम जो केस विढ़ण जे लाइ असां मैदान में लथल आहियूं। असांजी जेका गवर्नमेंट आहे उहा कमज़ोर आहे, कमज़ोर इन जे करे आहे त जेसि ताईं असां वटि जहालत आहे तेसि ताईं इहो सिस्टम हलंदो। अजमल सावंत खे क़तल छाजे करे कयो वियो, इन जे करे क़तल कयो वियो त अजमल सावंत असांजा सिंध जा ॿार पढ़ाया त माण्हुनि में शऊर पैदा थिया, इन जे करे ई उनखे क़तल कयो वियो। अगरि असां में शऊर अची वञे हा त पोइ सरदारनि जा ऐं उन्हनि जे बंगलनि ते हाज़िरियूं केरु भरे हा। असांजो कानून